अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां इन वक्त शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब जे ज़िले शिकारपुर पारां लगायल मरकज़ी कैंप में मौजूद आहियूं। असां सां पीपल्स पार्टी जो अगवान ऐं ज़िले शिकारपुर जा चेयरमैन सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो साहिब जन मौजूद आहिनि। साईं मोहतरम, जेको वरसी जे हवाले सां छा तयारियूं आहिनि, काफ़िलो कहिड़े टाइम निकिरंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तयारियूं असांजूं फुल आहिनि ऐं हमेशह जीअं 18 साल थी विया आहिनि ऐं असां पंहिंजे शहीद क़ाइद खे सलाम पेश करणु वेंदा आहियूं। त अॼु बि ॾिसो त ॼणो 18 साल न थिया आहिनि पर ॾींहं गुज़रिया आहिनि, ॼणो साल न थिया आहिनि। सो इंशाअल्लाह ताला असांजी कैंप होॾो बमण प्लाट ॾों बि तव्हां वेंदव त उते असांजो कैंप आहे, हिते बि कैंप आहे ऐं सभई असांजा कारकुन पहुचनि था। इंशाअल्लाह असां 1 बजे जेको आहे सो लंगर शुरू कंदासीं, जेको मोहतरमा जे नाले सां हूंदो उहो हुनखे लंगर ॾेई करे इंशाअल्लाह सभई हितां असां निकिरंदासीं। उमेदु आहे त असांखे सभई ईंदा, जेके आहिनि पंहिंजो इम्तियाज़ शेख साहिबु, मीर बाबल ख़ान भयो, आबिद ख़ान भयो, आगा शहबाज़ ख़ान, छो त असांजो रूट हे आहे ऐं असांजा पंहिंजो आरिफ़ ख़ान मर साहिबु ऐं उन्हनि जो इंतज़ारु कंदा आहियूं। उहे सभु ईंदा आहिनि त गॾिजी करे हितां निकिरंदा आहियूं ऐं असां पंहिंजे शहीद क़ाइद खे सलाम पेश करण जे लाइ ऐं असां पंहिंजे लीडर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी तक़रीर ॿुधी करे पोइ वरी वापसि थींदा आहियूं। इंशाअल्लाह ताला हर साल जीअं हिन साल बि भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। अच्छा सर, ये जेके कैंपूं हणण जो जेको सिलसिलो आहे, मां सम्झां थो पियो त हिन दफ़े इंतिहाई ख़ूबसूरत अंदाज़ में हिन कैंप खे सजायो वियो आहे झंडनि सां ऐं माण्हू बि वॾी तइदाद में मौजूदु आहिनि। त हिननि कैंप जो ख़ासि करे मक़ासिद कहिड़ा हूंदा आहिनि, छा पर्पज़? कैंप जो मक़सदु हूंदो आहे त ॾिसो न, हाणे जेके दोस्त अचनि था त कैंप ते अची वेहनि ऐं हुननि खे सहूलियत ॾिजे त वेही गॾु निकिरूं हितां। इहो ई मक़सदु हूंदो आहे। कैंप चइबो ई उन खां जिते सभु गॾिजूं, उते सभु गॾियासीं। मिसाल इंसानु आहे और कंहिंखे पाणी आहे, कंहिंखे मानी आहे, लंगर हलंदो आहे, उन जे करे उहो लंगर बि सभिनी खे ॾेई करे ऐं असां पोइ रवाना थींदा आहियूं। जेतिरियूं बि हिते गाॾियूं ईंदियूं पंहिंजे ज़िले जूं या ॿाहिरां बि ईंदा आहिनि त तव्हां मौजूदु हूंदव, सभिनी खे उहो लंगर ॾेई करे। कैंपिन जो मक़सदु ईंदो आहे, प्लाट ॾऊं असांजो रूट न आहे। अॻिले साल असां रिक्वेस्ट कंदासीं त प्लाट ॾऊं असांजो रूट रखनि त उहो असांखे वेझो पवंदो ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजो लखीअ जो हाणे जेको रूट आहे उहो ओॾो वेंदा आहिनि, पर उते बि मुंहिंजे तरफ़ां जेको आहे शहीद जे पंहिंजो कैंप आहे, उते बि मोहतरमा जी नाले सां उते बि चांहि वग़ैरह सभु शइ हूंदी आहे। उते कोड़ल गांगरो या सिकंदर बिरोही वारा, मोहम्मद अयूब बिरोही वारा उते उहे संभालींदा आहिनि। हेॾो मां पाण वेहंदो आहियां अची, या मुंहिंजो पुटु बिशारत अली वेहंदो आहे। सो कारकुननि खे संभालणो आहे। ही बि ग़रीब माण्हू आहे वीचारा, ॾिसो था ज़मीननि मां इन्हनि मां कमु छॾे अचनि था, औरतां वेठियूं आहिनि वीचारियूं, इहे सभु कमु छॾे अचनि था त उन्हनि खे इज़त त ॾियूं, घटि में घटि उन्हनि खे मानी पाणी इंसानु आहे उहे जेके ज़रूरत आहिनि। कैंप जो मक़सदु इहो ई आहे। अच्छा साईं ज़ुल्फ़िकार साहिब, जेतोणीकि हिन रूट सां पंजाब ऐं KPK जा काफ़िला बि घणे क़दुरु हिन ई रूट सां गुज़रंदा आहिनि, त उन्हनि खे बि कंहिं अणवणंदड़ वाक़िअनि खे या को अहिड़े क़िस्म जो को मसइलो थिए थो उनखे मोह ॾियण जे हवाले सां हिते तव्हां चूंकि ज़िले शिकारपुर जा चेयरमैन बि आहियो, त छा इक़दामात तव्हां? उहे साईं असां डिप्टी कमिश्नर खे जेको आहे चयो आहे, शकील अहमद अबड़ो साहिब खे, उन चयो त मां एम्बुलेंस वग़ैरह मुंहिंजूं गश्त बि कनि थियूं ऐं DSO खे बि उन हुकुम जारी कया आहिनि। मां बि चयो आहे त अलाह न करे कोड़ो अलाह कंदो न थींदो इंशाअल्लाह, पर का अहिड़ी शइ थी पए उन जे लाइ होॾो हुन रोड सां बि, सखर वारे रूट सां बि हिकिड़ी मोबाइल जेका आहे गश्त करे थी ऐं हिकिड़ी हितां बि हाणे मां ॾिठी ढकणनि में बीठी आहे ॿाहिरों असां वारे राइस मिल खां, ऐं उनखे असां इहो चयो आहे बाबा हलंदा रहो, जेको आहे किथे बि या फ़ोन वोन उन्हनि जा नंबर वंबर उन ते मां हिन ते ॾेई छॾियो त जीअं अलाह न करे का अहिड़ी शइ थिए तव्हां उन महिल पहुची सघो। अच्छा सर, माना एमरजेंसी खे मोह ॾियण जे लाइ को तव्हां हिकिड़ो नंबर बि त आईंदा जे लाइ मां सम्झां थो, या अहिड़ी का हिकमत अमली आहे त कंहिंसां बि किथे को रस्ते में या को हितां जे माण्हू ताईं को मसइलो पेश अचे थो त फौरी तौर ते कंहिंसां राब्तो कयो? हा, उहो असां DSO बि नंबर ॾिनो आहे ऐं DC साहिब बि हिकिड़ो नंबर ॾिनो आहे, उन ते हाणे हलायो अथई, कलाक खनि थियो आहे। उन में इंशाअल्लाह ताला मुंहिंजो नंबर बि ओके हूंदो आहे त काई बि अलाह न करे का हिननि ॿिन्ही रोडनि सां का शइ थिए असां हुन में जीअं हाज़िर थी पहुची सघूं। महिरबानी सर तव्हांजी वॾी।